एक नौजवान ते ज़ुल्म थियो पर संदसि ईमानदारी ऐं माउ जी दुआ खेसि कामयाबी बणिजी वई। जी हाँ दोस्तों, ही कहानी आहे नौकर जी ईमानदारी ऐं मालिकिन जी आज़माइश। कराची जे हिक वॾे इलाइक़े में आदिल नाले हिकु नौजवान रहंदो हो। हू तमामु ग़रीब ऐं ईमानदार हो। संदसि माउ ॾींहुं राति महिनत कंदी खेसि पालींदी हुई त आदिल पढ़े ऐं ज़िंदगीअ में कामयाबु थिए। आदिल वटि कॾहिं कॾहिं सुठा कपिड़ा बि न हूंदा हुआ, पर हू पंहिंजी ईमानदारी ऐं पाक दिल ते पूरो यकीन रखंदो हो। हिकु ॾींहुं आदिल खे शहर जे हिकु अमीर ख़ानदान जे घर में नौकर जी हैसियत सां कमु करण जो मौक़ो मिलियो। हू सफ़ाई, बर्तन धोइण ऐं नंढा कम ईमानदारी सां कंदो हो। घर वारा जल्दी संदसि ईमानदारी ऐं महिनत जा मदाह बणिजी विया। कुझु महीननि खां पोइ घर जी मालिका आदिल खे घणो इज़त ॾियणु लॻी ऐं खेसि पाण वटि सॾु करण जी कोशिशि कई। खेसि दावत ॾियणु लॻी त कुझु वक़्तु गॾु गुज़ारियो, पर आदिल सोचणु लॻो, गॾु गुज़ारण जो मतिलबु इहो आहे त मूंसां ज़िना करे, मूंसां प्यार करे, मूंसां राति जो रहे। पर आदिल अल्लाह ताला खां टिॼो। उहो सोचे पियो, अल्लाह मुंहिंजो गवाह आहे, मां को बि ग़लति कमु न कंदुसि। ईमानदारीअ ऐं अल्लाह जो ख़ौफ़ ई मुंहिंजी ताक़त आहे। आदिल जी ईमानदारीअ खे ॾिसी घर में हसद पैदा थियणु लॻो। कुझु हसद कंदड़ माण्हुनि खेसि झूठो इल्ज़ाम लॻायो। जीअं हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम ते ज़ुल्म थियो हो, आदिल खे जेल में विझी छॾियऊं, जिते हू अकेलो ऐं ॾुखी हालतुनि में रहणु लॻो। जेल में आदिल सबुर, दुआ ऐं ईमानदारीअ सां रहियो। हर ॾींहुं हू अल्लाह खां मदद घुरे पियो ऐं पंहिंजे ईमानदार दिल ते यकीन रखे पियो। कुझु महीननि खां पोइ अल्लाह जी मदद ऐं आदिल जे सबुर सबबि हू आज़ादु थियो। आज़ादु थियण खां पोइ आदिल फ़ैसिलो कयो त हू पंहिंजो कारोबार शुरू कंदो, जीअं पंहिंजी ज़िंदगी खे ॿीहर संभाले। हिन नंढड़े दुकान सां शुरूआति कई, नाले सां नूर स्टोर्स, जेको रोज़मर्रा जे सामान जो कारोबार हो, यानी कि किरियाना जो दुकान हो। आदिल ईमानदारी, महिनत ऐं अल्लाह जी बरकत सां पंहिंजो कारोबार तेज़ी सां वधायो। कुझु सालनि में नूर स्टोर्स कराची में मशहूरु ऐं कामयाबु कारोबार बणिजी वियो। माण्हू संदसि ईमानदारी, सब्र ऐं हौसलो ॾिसी मुतासिर थिया। आदिल वटि वॾो घरु, गाॾी ऐं शहर में इज़त हुई, पर हू कॾहिं बि पंहिंजी शुरूआती ॾींहं ऐं माउ जी दुआ खे न विसारियो। हर ॾींहुं जॾहिं आदिल घर वापसि ईंदो, माउ खेसि ॾिसी चवंदी, पुट, अल्लाह तोखे कामयाबु बणाए छॾियो, मुंहिंजी दुआ तोखे ज़िंदगी में रंग ॾेई वई आहे। आदिल ॼाणे थो त संदसि कामयाबी सिर्फ़ु संदसि महिनत सां न, पर अल्लाह जी बरकत सां, ईमानदारी ऐं माउ जी दुआ सां बि हासिलु थींदी आहे। सबक़: ईअं नौजवान जेको ईमानदार, मेहनती ऐं अल्लाह खां टिॼंदो आहे, ज़ुल्म ऐं हसद बावजूदु कामयाबु थी सघे थो। दुनिया जी दौलत, दुनिया जो को बि शैतान कमु, दुनिया जो को बि गुनाहगार कमु, दुनिया जी केॾी बि वॾी दौलत खां वधीक अहम ऐं ईमानदारी ऐं सब्र ऐं माउ जी दुआ आहे। दोस्तों, हिन कहाणी मां असांखे सबक़ु हीउ मिलंदो आहे त भले केतिरो ई असांजे पोयों औरतां लॻनि, जे अगरि असां पाक आहियूं, असां गुनाहनि खां परे थियूं था, अल्लाह जो ख़ौफ़ आहे, त असां कॾहिं बि कामयाबु थी सघूं था। बसि सिर्फ़ु असांखे पंहिंजे नफ़्स खे क़ाबू करिणो आहे। दोस्तों, अगरि तव्हांखे कहाणी पसंदि अचे त वीडियो खे लाइक कयो ऐं चैनल खे सब्सक्राइब कयो, छो त अहिड़ियूं तव्हांखे मोटिवेशनल कहाणियूं हिन चैनल ते मिलंदियूं रहंदियूं।